अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे त आख़िर असांखे अलाह छो पैदा कयो, कहिड़ी ज़रूरत आहे। हेॾी वॾी काइनात जो मालिक आहे जो असांजी ज़मीन रुगो असांजे गैलेक्सीअ में बि मटर जे दाणे जी हैसियत कान थी रखे। आसमान त अलाए केतिरो आहे, छाजे करे अॼु असां इहो संदसि ज़बानी था ॿुधूं त रब साईं तूं आख़िर असांखे हिन मुसीबत में छो विधो आहे। तंहिंजे करे हज़रत उमर रज़ी अलाह ताला चवंदो, या लैतनी कुन्तु तुराबा, काश मां पैदा न थिया मिटी हुजां। ज़िमेदारी आहे असांजे मथां, सच ॻाल्हाइण जी, अमानत जी। केॾो ॾुखियो कमु आहे अॼोके दौर में। हलो रब साईं खां पुछूं था। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। रब साईं फरमाए तो, इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकत, अल्लाह ताला फ़रिश्तनि खे सॾे सर्किटी हेॾे अचो कि इन्नी जाइलुन फ़िल अर्द ख़लीफ़ा, कि मां हिन ज़मीन ते पंहिंजो हिकिड़ो नाइब थो ठाहिणु चाहियां। माना जेको मां ठाहियां थो उहो ज़रे गॾु मूं जहिड़ो हूंदो। पोइ लिमिटेड पावर हूंदसि, कंहिंखे मुक हणे, कंहिंखे गोली हणे, कंहिंसां प्यार करे, कंहिंजी मदद करे, जीअं अलाह साईं करे थो। जंहिंखे पावर अची इहे मां ॾियांसि, त हो विया डिॼी। तूं न साईं, कालू अतजल फीहा मई युफ़्सिद फीहा वयस्फ़िकु दिमा। चई साईं तव्हांखे इहे जेके पावर ॾियो था, पोइ त नतीजो त इहो ई थींदो त ही खून वहाईंदो ऐं फसाद थींदो, करप्शन कंदो, हक़ कोन ॾींदो माण्हुनि खे। तव्हां हिनखे एॾो पावर कीअं था। अलाह फरमाए थो, ऐं चवनि सा वरी था चवनि फ़रिश्ता, साईं नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक, बाक़ी तुंहिंजी तारीफ़ करणु, तोखे सजदा करणु, सभु कुझु असीं कयूं वेंदा। अञा तव्हांखे कंहिंजी तारीफ़ खपे। त अलाह तो चए, काल इनी आलम मा ला तालमून। अलाह चए थो, जेका शइ मां सोची आहे तव्हांखे ख़बर न आहे, जेका स्कीम मूं वटि आहे उहा तव्हांखे ख़बर न आहे। हाणे इन ते तफ़सीर अचे थी। तफ़सीर बग़वी में तो, इन्नहु ख़लीफ़तुल्लाह फ़िल अर्ज़ लिअक़ामत अहकाम तनफ़ीज़ वसाया। चई इहो जेको ख़लीफ़े खे जेका ड्यूटी आहे, मेन ड्यूटी मिलियल आहे, उहा आहे त अलाह जा हुकुम हिन धरतीअ ते नाफ़िज़ करे ऐं अलाह जा जेके कम चवनि उन खे नाफ़िज़ करे। माना अमुन क़ाइमु करे, माण्हुनि खां सुठो हले, राशियुनि सां नफ़रत करे, थुकूं हणे उन्हनि जे मुंहं ते, उन्हनि जे ख़िलाफ़ु बग़ावत करे, जेको फ़ैसिला ग़लति कनि था उन जे ख़िलाफ़ु बग़ावत करे। वरी काल कुर्तबी ॿी तफ़सीर में, ओ फ़हमू मिन ख़लीफ़त इन्नहु लज़ी यफ़्सिल बैन अन्नास। चीन ख़लीफ़े जो ॿी माना आहे त माण्हुनि जे विच में फ़ैसिलो कंदा, यक बैन मिन मज़ालिम, ऐं जेकॾहिं ज़ुल्म उन्हनि जो थिए थो उनखे रोकींदा। उहा यरद अनहुम महारिम वल मासिम, ऐं रोकींदा हराम शयुनि खां ऐं गुनाहनि खां माण्हुनि खे। ख़लीफ़े जो इहो कमु। अल्लाह ताला जॾहिं दाऊद अलैहिस्सलाम खे पावर ॾिना त छा थो चए, या दाऊद इन्ना जअलनाक ख़लीफ़तन फ़िल अर्ज़, जीअं तोखे बि मां ख़लीफ़ो थो मुक़ररु कयां। त दाऊद अलैहिस्सलाम चयो, अलाह सही आहे, पर हाणे करिणो छा पवंदो। चए थो, फ़हकुम बैन अन्नास बिल हक़, माना तुंहिंजी ड्यूटी आहे त माण्हुनि सां इंसाफ़ कर, फ़ैसिला इंसाफ़ कर। वला ततबे हवा, ऐं पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिश ते न हलिजांइ। नफ़्सानी ख़्वाहिश आहे न त ॾोकड़ कमायां, बंगला ठारायां, हराम करे, नफ़्सानी ख़्वाहिश आहे ज़ुल्म कयूं। चए थो पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिश ते न हलिजांइ, पर युज़िलक अन सबीलिल्लाह, इहे शइ तोखे अलाह जे रस्ते खां फेड़े छॾींदी। इन लज़ीन यज़िलून अन सबीलिल्लाह, जेके अलाह जे सिधे रस्ते खां थिड़ी वञनि था, लहुम अज़ाबुन शदीद, त उन्हनि खे मिलंदो अज़ाब शदीद। हाणे इहो अज़ाब शदीद त मिलंदो आख़िरत में, लेकिन हिन दुनिया में बि उनखे सुकून कोन मिलंदो। न औलाद सालिह थींदो, न हुनखे फ़साद थींदो, हर वक़्तु हुनजे साड़ में मरंदो पियो। इहा बाहि जेका जहन्नम वारी हिते ई ॿरण शुरू थी वञे। बिमा नसू योमल हिसाब, चयो त इहे उहे माण्हू आहिनि जिन सम्झो आहे त हिसाब किताब थींदो ई कोन। लफ़्ज़ी माना आहे बिमा नसू, माना विसारनि था योमल हिसाब। ऐं इहा ॻाल्हि सभिनी दीननि में आहे त अलाह ताला पंहिंजे ख़लीफ़े खां
अदुल इंसाफ़ जो निज़ाम चाहे थो ॿियनि किताबनि में। हाणे जेकर तव्हां वञो इंजील में, इंजील मुक़दस मता 106 आयत में अचे थो त तुंहिंजो नालो पाक ॼाणायो वञे, तुंहिंजी बादशाही अचे, तुंहिंजी मर्ज़ी जीअं आसमान में पूरी थिए थी तीअं ज़मीन। इहो आहे मक़सदु इंसान जो। अलाह ताला जी साॻी आयत आहे, क़ुर वांगुरु ई त इंसान जो मक़सदु आहे त तुंहिंजो पाक नालो ॼाणायो वञे, तुंहिंजी बादशाही अचे, तुंहिंजी मर्ज़ी जीअं आसमान में पूरी थिए थी तीअं ज़मीन ते इंसान कर। वरी हिकिड़े हिंदुनि जे भगवत गीता में जंहिंजो 60-70% क़ुर वारियूं साॻियूं आयतूं आहिनि, उन में त अमल तुम भी ऐसा करो मेरी जान हो जिसमें सलाह व फलाह जहा। सा ॻाल्हि साॻी आहे। हिंदुनि जा बि मज़हबी किताब इहा ई ॻाल्हि था कनि, फलाह ते इस्लाह ते। अलाह ताला फरमाए थो त जेको ही क़ुर ॾियूं था, वमन लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह, चए थो जेकॾहिं मां हिन में जेके तव्हांखे हुकुम ॾिना हिन क़ुर, जेकॾहिं तव्हां इन्हनि ते अमल न कंदव पोइ उलाइकुमुल काफ़िरून, त पोइ काफ़िर। पोइ भली नालो रखनि मुस्लमान अब्दुल करीम, पर जेकॾहिं हुनजो खाइणु हराम, हुनजो उथणु हराम, अलाह जे हुकुम ते नथा नाइंसाफ़ी कनि था, त इहे काफ़िर आहिनि। वमन लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह फउलाइकुमुल ज़ालिमून। वरी ॿी जाइ ते अचे थो इहे ज़ालिम। वरी टीं जाइ ते वमन लम यहकुम बिमा अंज़ल अल्लाह फउलाइकुमुल फासिकून, त इहे नापाक आहिनि, पलीत आहिनि, फासिक आहिनि। अल्लाह साईं छा थो चवे? अर रहमान। हाणे थो अल्लाह साईं पंहिंजी सिफ़त बयानु करे त मां पंहिंजे पाण खे रहमत सां बकोड़े छॾियो आहे। माना मां चिड़ कोन कंदुसि, माण्हुनि खे मां विथी ॾींदुसि, यकदमि पादर कोन ठोकींदोसांसि, ढिर ॾींदोसांसि त मत सुधरी पवे। इहा हिनजो रहमान। चए थो वॾे में वॾी रहमत अल्लाह जो रहमान छा? पहिरियों कमु चए थो जेका मूं तव्हांजे मथां रहम कयो आहे, उहो आहे अल्लमल क़ुर, जो तव्हांखे मां हे दस्तूर ॾिनो। पोइ थो चए ख़लक़ल इंसान, माना इंसान जे पैदा थियण खां बि अहम आहे त मां तव्हांखे क़ुर ॾिनो, माना तव्हां हिन ते हलो। पोइ ख़लक़ल इंसान, ॿी रहमत आहे त इंसान पैदा कयईं। वरी इंसान खे पैदा करे वरी जेका हुनजी हिकिड़ी ख़ासि ख़ासियत आहे अल्लमहुल बयान, जो आऊं हुनखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी। ॻाल्हाइण अहिड़ो सो मां हथु खणां थो, खयमि न, अखियुनि सां ॾिसां थो, लेकिन जेको ॻाल्हाइण आहे इहो तमामु कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे। माना पहिरीं तव्हांजे ब्रेन में लफ़्ज़ ईंदा, उहे वरी ब्रेन मां तव्हां उहे लफ़्ज़ कढंदव, उहे लफ़्ज़ वरी तव्हांजे ज़िबान ते ईंदा, पोइ ज़िबान उहा वकड़ ॾींदी त काफ़ निकिरंदो, वकड़ ॾींदी खा निकिरंदी, वकड़ ॾींदी। इहे लफ़्ज़ या ज़िबान में कंप्यूटराइज़ सिस्टम असांजे वात मां निकिरनि था, तॾहिं थो चए त अल्लमहुल बयान। छो त इहे 4 शयूं आहिनि जिन जे करे अलाह चए थो मां रहमान। अलाह फरमाए थो किताबुन अंज़लनाहु इलैक, चए थो हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे असां तव्हांखे नाज़ुल कयो। ठीकु आहे, छाजे लाइ? मुबारकुन, सॼी बरकत हिन में आहे जे तव्हां हिते अमल कंदव। पर जेकॾहिं तव्हां ज़िंदगी हिन जी मुखालफ़त में गुज़ारींदव त बरकत तव्हांखे कान मिलंदी, बरकत निकिरी वेंदी। केॾो बि हराम कमाईंदो कोन उन मां फ़ाइदो थींदो, अहिड़ी बीमारियूं लॻंदव जो खाई कोन सघंदव। लियदब्बरू आयाती, त हीउ क़ुर मूं तव्हांखे ॾिनो आहे, हिनखे सम्झी पढ़ो। हाणे कीअं तव्हां सम्झी पढ़ंदव? ही अरबी आहे, क़ुर आहे त अलाह ॻाल्हाए थो। इहे जेका अलाह जी गुफ़्तगू असल में उहो क़ुर आहे। हाणे कहिड़ी ॿोलीअ में ॻाल्हाईंदो? जर्मननि सां जर्मनीअ में ॻाल्हाईंदो, चाइननि सां चाइना में ॻाल्हाईंदो। चाइना में क़ुर मां ॾिठो वञी त सॼो चाइनीज़ में हो, अरबी कान हुअसि, त अरबी जी ॿोली कान्हे का। तंहिंजे करे मुस्लमान तेज़ी सां थियनि था। त चए थो त अलाह साईं ही क़ुर ॾिनो आहे यदब्बरू आयाती, त इन खे सम्झी पढ़ो। हिकिड़ी आयत क़ुर जी माना करे पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे खां वधीक आहे, जेको तव्हां बिना माना जे कंदव। हाजी अरबी अचे थी त नूर अला नूर, भले यतज़क्कर उलुल अलबाब, लेकिन इहो फ़ाइदो उहे वठंदा जेके रियली इंटेलिजेंट सियाणा हूंदा। सियाणो केरु आहे? जेको आख़िरत ते नज़र थो रखे। सियाणो उहा जो सम्झे थो मूंखे अलाह खे हिसाब ॾियणो आहे, जंहिंखे अलाह जे हिसाब जी परवाह ई कान्हे का, पोइ खणी साइंटिस्ट हुजे, इहो सियाणो न आहे, उलुल अलबाब न आहे। अलाह फरमाए थो ताहा मां अंज़लना अलैकल क़ुरान लितश्का, माना आहे त ही क़ुर असां तव्हांखे ॾेई तव्हांजे लाइ ॾुखियाई पैदा कान कई आहे। मां अंज़लना, मूं न नाज़ुल कयो आहे, अलैक तव्हां ते, अल क़ुरान लितश्का, माना मुशक़त में पई। माना ही जेको मूं क़ुर
तव्हांखे जेको ॾिनो आहे जो मतिलबु न आहे त तव्हां ॾुखियाई में पइजी वञो, कान्हे ॾुखियाई। पर ॾुखियाई कहिड़ी आहे, जॾहिं तव्हां क़ुर पंहिंजी ॿोलीअ में तर्जुमो माण्हुनि खे ॿुधाईंदव त दुश्मन पैदा थींदा। मिसाल तौरु हीउ हिकिड़ो बल्ब आहे, जॾहिं रोशनी ॾींदो त कीड़ा मकोड़ा पहुची वेंदा। ऐं जॾहिं बि तव्हां क़ुर खे पंहिंजी ॿोलीअ में माण्हुनि ताईं पहुचाईंदो त पहिरीं त इहे जेके ठुड़क मुला आहिनि उहे ईंदा, चवंदा बाबा तूं इहो तर्जुमो थो ॿुधाई, गुनाहगार थींदे। वरी केरु ईंदा, वरी उहे रुश्वत खोराईंदा, चवंदा तूं माण्हुनि खे तो क़ुर जूं ॻाल्हियूं ॿुधाई त माण्हू असां नफ़रत कंदा, छो त असां ठॻ आहियूं। अहिड़े नमूने सां इहे अलाह इन्हनि खे चए थो, इहे कीड़ा मकोड़ा आहिनि जेके तव्हांजे चौधारी तव्हांजे कम खे रोकण लाइ ईंदा। जॾहिं क़ुर जो नूर रोशन कबो त मच्छरनि ऐं जीतनि जो हमलो थींदो। हिते मां लिखियो आहे, जॾहिं क़ुर जो नूर रोशन कबो त मच्छरनि जीतनि जो हमलो थींदो। अहिड़नि शैतान मां इंसान क़ुर सूरत नंबर 3 आयत 11 में कीड़नि मकोड़नि खां वधीक इन्हनि खे अहमियत ॾियणी न आहे, तव्हांखे पंहिंजो कमु करणो आहे। छाकाणि त इन्हनि में अहिड़ा बि आहिनि, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, वकाल ताला चए थो अलाह साईं फरमायो या लज़ीन आमनू कुलू मिन तय्यिबात मा रज़क़नाकुम, चए थो त जेकी शइ अलाह थो चए मां तव्हांखे ॾिनी आहे उहा हलाल करे खाओ। पोइ सुम ज़कर, पोइ अलाह जे रसूल चयो त ॿुधाईं, रजुल हिकिड़ो शख़्स आहे यतील सफ़र अशद अकबर, एॾी महिनत करे थो जो वरी शाम जो मिटी बि चढ़ी वञेसि, पर यमद यदई इल समाए, पोइ वरी तो निमाज़ूं पढ़े, वरी दुआऊं थो घुरे, या रबी। ऐं पोइ पर चए थो नबी साईं तो चएव मतऊं हराम, पर सॼो खाधो रुश्वत जो अथसि। व मशरूबो हराम, जेको पीए थो उहो बि हराम जे पैसनि मां, पंहिंजी कमाईअ मां न अथसि। मलबसू हराम, कपिड़ा बि हराम जा। गुज़िय बिल हराम, खाधो बि हराम जो। अन्ना युस्तजाब लिज़ालिक, त रसूल फरमाईंदा इन जी दुआ कहिड़ी क़बूल थींदी, कान थींदी, कोन दुआ क़बूल पवंदी, भली सॼी राति मस्जिद में वेठो हुजे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शाह लतीफ़ थो चए त पतंग चयई पाण खे त अची आग उझाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाक़ुफ़ थी विसाए आग लॾजे आम खे। माना तव्हांखे क़ुर फैलाइणो। उन खां पोइ असां ही जेके प्रोग्राम कयूं था, अॼुकल्ह असां तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियूं था। मिसाल तौरु ही जेको हींअर हले पियो थो, इहो असां माण्हुनि ताईं पहुचायो, असांखे ज़िंदगी छो मिली आहे। हाणे जॾहिं तव्हां निमाज़ ख़तमु कंदव त असां तव्हां खां, मां 2-3 माण्हू बीहारिया आहिनि, तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर ॾींदव, नालो, त जीअं अॻे जुमे जो स्पीकर तव्हां ताईं पहुची वञे त पंहिंजे दोस्तनि खे वठी अचो। अॼु जो जेको प्रोग्राम हिकिड़ो त इहो हले थो, ॿियो वरी आहे शाम जो, इहो मगरिब खां पोइ हेठि थींदो, जंहिंजो साइंस ऐं पढ़ियल डॉक्टर, इंजीनियर, साइंटिस्ट जेके आहिनि, पढ़ियल छोकिरा इंटर पास, उन्हनि जे लाइ वाट क़ुर इन्फॉर्म्स अबाउट यूनिवर्स, त क़ुर असांखे हिन यूनिवर्स जे बारे में छा अॼु शाम जो इहो थींदो मगरिब खां पोइ। उन खां पोइ अॼु मुंहिंजो टीवीअ ते प्रोग्राम आहे त मौत ज़िंदगीअ जी सभ खां वॾी हक़ीक़त आहे। हीउ प्रोग्राम मेहरान टीवीअ ते अॼु शाम जो 5 बजे लाइव दर्श थींदो, नशुर थींदो, ऐं वरी सुभाणे छंछरु ॾींहुं 7 बजे रिपीट थींदो। हाणे असां नओं सिलसिलो शुरू कयो आहे त मुंहिंजी धीउ ही जेका मके मुकरमा में अरबी पढ़ी, पोइ वरी उहो दुबई में अची कंसल्टेंट थी, हू सिविल इंजीनियर बि आहे ऐं दुबईअ में 15 साल कंसल्टेंट रही। हाणे उहा हिते अची वई आहे ऐं हींअर उहा जेके आहे सो प्रोग्राम घरनि में करे थी। अॼु जेको सुभाणे हुनजो प्रोग्राम आहे सिर्फ़ु ख़वातीन लाइ, सब्र ऐं शुक्र, ऐं इहा बि पाण सां गॾु मल्टीमीडिया स्क्रीन कंप्यूटर उहा खणी वञे थी। तंहिंजे करे माशाअल्लाह तमामु घणियूं उनखे दावतूं मिलनि थियूं। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांखे बि पंहिंजे घर में कंहिं हाल में कराइणो आहे त हू स्क्रीन आणींदी ऐं पाण सां लैपटॉप कंप्यूटर मायूं ॿुधनि, छो त उन्हनि जो ॿुधणु ज़रूरी आहे। ऐं उन में असां तव्हांखे एतिरी फैसिलिटी कजे, जेकॾहिं तव्हां चांहि बिस्कुट चवंदव त उहो असां ख़र्चु भरींदासीं, उहो असां ॾींदासीं उन घर में। त इहो बि जेको आहे सो तव्हां महिरबानी करे घरनि में दर्स मायुनि जो करायो, ठीकु आहे मुंहिंजा साईं। तंहिंजे करे हींअर तव्हां खां पोइ असीं नंबर वठंदासीं त जीअं असीं तव्हांखे सभु प्रोग्राम टाइम ते, 4 प्रोग्राम अॼुका जेके आहिनि जीअं आयो तव्हांखे मोकिलियो। अलाह ताला फरमाए, अलाह जो रसूल फरमाए थो, मन अराद दुनिया, जेको चाहे थो मां पैसे वारो थियां, त अलही बिल क़ुर, त उन खे बि हिन क़ुर मां रहनुमाई मिलंदी, ॾाढो अमीर थी वेंदो। जेकॾहिं ते अमल कंदो त पैसे वारो थी वेंदो। वमन अराद अल आख़िरत, पर जेकॾहिं चए थो त मां आख़िरत में कामयाबु थियां, फ़अलैहि बिल क़ुर, त उनखे बि हितां रस्तो मिलंदो।
वमन अराद मां जे चए थो मूंखे दुनिया बि मिले आख़िरत मिले त फअलैहि बिल क़ुर त तव्हांखे हीउ रस्तो ॾेखारींदो। कंहिं फरमायो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लेकिन सवाल आहे त अक्सरत क़ुर खां छो नाबुल, माण्हू छो अक्सरत क़ुर खे छॾे था ॾियनि? इन जो जवाबु अलाह ताला क़ुर में ॾिनो आहे त अक्सरियत क़ुर खे कान थी पढ़े, जे पढ़े थी त सम्झे कान थी त अलाह छा थो चए। असल त आहे त जेको अलाह ॻाल्हाए थो ॿुधिजे न। तव्हां अहिड़े माण्हू कंहिंसां मिलिया हुजो तव्हां सां ॻाल्हाए तव्हां सम्झो बि न वटि हा हा कयो। दुनिया में ईअं कोन थो थिए त अलाह जॾहिं तव्हां सां ॻाल्हाए तव्हांखे परवाह कान्हे त चवे छा थो। तंहिंजे करे अलाह जे क़ुर चए थो मिनहुम उम्मीयुन, चए थो की अणपढ़ियल आहिनि बकरार आहिनि, आयत आहे क़ुर जी की रिढूं था चारनि, पढ़ियल ई कोन्हनि। ला यअलमूनल किताब, पाण नथा क़ुर पढ़ी सघनि। जेकॾहिं पाण नथा पढ़ी सघनि त भला जेकॾहिं पुट हुनजो मैट्रिक इंटर में आहे त छा क़ुर जी माना नथो ॿुधाए सघेसि? विहारे चए बाबा हेॾे बाबा वेह, मां 2 सुफ़ा तोखे माना थो ॿुधायां। तंहिं करे इहो बि कंहिंजो इहो बहानो न थियो त साईं मां पढ़ियल कोन आहियां, मां किथां पढ़ां। त चए थो त क़ुर खे कोन था ॼाणनि इला अमानीअ, पर रुगो स्टोरियूं ॿुधंदा। दाता साहब की घोड़ी, साईं धोबी क़बर में, अहिड़ियूं स्टोरियूं इहा ॿुधाइनि इहे था। क़ुर न ॿुधंदो पोइ तव्हांखे इहे स्टोरियूं मिलनि। व इनहुम इला यज़ुनून, ऐं रुगो धोखे ते कमु हलाइनि था ज़िंदगी। माना हिन क़ुर खे वठण जी कोशिशि कोन था कनि। जॾहिं की क़ुर जी सिंधीअ में तर्जुमा असां छपराए मुफ़्त में विरायूं पिया था त घटि में घटि तव्हां पंहिंजे नथा ॻोठ में बकरार आहे त हुनजे पुट खे त चई सघो था, धीउ खे त मां तूं हुनखे ॿुधाए। हल उहे बि नथा कनि त पाड़े में को पढ़ियल छोकिरो हुजे उहो वेही हिननि सभिनी खे ॿुधाए। 2 सुफ़ा 3 सुफ़ा रोज़ ॿुधाईंदो, 3-4 महीने में सॼो क़ुर हुन बकरार खे ख़बर पइजी वेंदी अलाह छा थो चए। बाक़ी अलाह जी टेक्नोलॉजी अहिड़ी आहे जो जेकॾहिं तव्हां माना हुनखे रुगो लफ़्ज़ी ॿुधाईंदव त हुन ताईं 99% इंफॉर्मेशन मिली। क़ुर ॾुखियो कोन्हे। हाणे हे जेका माना आहे त उन्हनि मां की अणपढ़ियलनि जे सवाइ ख्वाहिशनि जे किताब नथा ॼाणनि, उहे रुगो गुमान कंदा। हाणे ॿुधायो हिन में कहिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे। चए थो त इन ते इहे अणपढ़ियल केरु आहिनि? इहो तिबरीअ जी तफ़सीर में आहे। काले बिन अब्बास लजी रवा अन ज़हाक व कोल मुजाद इन उम्मीन, चए थो इहे जेके अणपढ़ियल केरु अल्लज़ीन वसम बी हाज़ी आयत, हिन आयत में जिन जो ज़िक्र आहे इन्हम ला यफ़क़हूनहु मिनल किताब, त क़ुर सम्झी कोन था पढ़नि। जेको क़ुर सम्झी नथो पढ़े इहो बि ॼटो आहे। जेको क़ुर माना हुन मालूम करणु चाहे ई कोन थो त अलाह छा थो चवे, त भई इहो ॼटो आहे। हे तफ़सीर चए थो इन्नहुम ला यफ़क़हूनहु मिनल किताब लज़ी अंज़लल्लाह अला मूसा, ऐं असां ते, ऐं कुंतुम यतखरसून अल कज़िब, ऐं हथ जा कूड़ ठाहिनि था। ततवक्कलून अबातिल कज़बन वज़ूरा, ऐं कूड़ जूं स्टोरियूं हलाइनि था माण्हू। हे उहे ई आहे। पोइ जॾहिं जहन्नम में न फेल थी वेंदा पोइ छा चवंदा? अदा तूं कीअं आहीं जहन्नम में? पादर पे थो खाईं, अदा तूं बि खाईं थो? हा मां खां थो, पर सबबु कहिड़ो आहे? इहो सबबु क़ुर ॿुधाए छॾियो आहे। छा चवंदा? वकालू लव कुन्ना नस्मउ नैकुल, काश असां क़ुर खे सम्झूं हा, ॿुधी ऐं सम्झूं हा, मां कुन्ना फी असाब सईद, जहन्नम में कोन वञूं। इहो आहे रीज़न। फ़ातरफ़ू बिज़ंबिहिम, ऐं पंहिंजे हींअर गुनाह जो एतिराफ़ था कनि। हाणे एतिराफ़ जॾहिं जहन्नम में पहुची विया त अलाह चए थो सो कनि, हणीस लत वरी बाहि में वञी किरे। पर सो कनि असां बि जहन्नम खे हणी धिको ॾियोसि, नो सेकंड चांस। अल्लाह का ऐलान के क़ुर आम फ़हम, माना हर माण्हू सम्झी सघे थो। चए थो इन्नमा यस्सरनाहु बिलिसान, माना असां क़ुर खे आसान कयो आहे तव्हांजी ॿोलीअ में। जेकॾहिं तव्हांजी सिंधी ॿोली आहे त अरबीअ में आसान कोन थींदो। जे तव्हां जर्मन आहियो त अंग्रेज़ी में आसान कोन थींदो। चए थो मां क़ुर आसान कयो आहे बिलिसानिक, तव्हांजी ॿोलीअ में। लितुबशिर बिही मुत्तकीन व तुंज़िर बिल क़ौम लुद्दा, त जीअं ख़ुशख़बरी उन्हनि खे ॿुधायो जेके क़ुर खे सम्झी अमल कनि था। अलाह चए थो युरीदुल्लाह बिकुमुल युस्र, चए थो मां तव्हां लाइ ॾुखियाई छो पैदा कंदुसि। युरीदुल्लाह बिकुम, चए थो मां त तव्हांजे लाइ आसानी पैदा थो करणु चाहियां। ऐं तव्हांखे अहिड़ी ॿोली छो ॾियां जेका तव्हां सम्झ ई कोन था। वला युरीद बिकुल उसर, चए थो मां तव्हां लाइ ॾुखियाई पैदा करणु कोन थो चाहियां। ऐं तंहिंजे करे 1,24,000 जेके नबी रसूल आया हर जाइ ते आया आहिनि न, या अलाह साईं कंहिं टुकड़े खे छॾे ॾिनो आहे, पोइ जंहिंखे छॾियो अथई त उन्हनि जो त ॾोह ई कोन्हे, पोइ जहन्नम में छो वेंदा? अलाह जे क़ुर जी तालीम ज़मीन जे चपे चपे ते फैलियल आहे। पर फर्ज़ कयो त अलाह साईं हिकिड़ो रसूल मोकिलियो,
चीननि में, पोइ कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो? क़ुर थो चए वमा अरसलना में रसूलिन, असां को बि रसूल न मोकिलियो आहे इला बि लिसान क़ौम ई, उन ज़बान उन क़ौम जी ॿोलीअ में मोकिलियो आहे। क़ुर थो चवे त असां जेको रसूल जंहिं इलाइक़े में मोकिलियो उनजी ॿोली पियो ॻाल्हाए। छाजे लाइ? युबैन लहुम, त उनखे ख़बर त पवे त अलाह छा थो चए। जेकॾहिं असां नथा सिंधीअ में मालूम कयूं त असांखे ख़बर आहे त अलाह छा थो चए। चए थो उन लाइ त ख़बर पवनि। पर युज़िल्लाहु मन यशा, पर चए थो त हिननि खे माण्हुनि खे गुमराह करण वारा पेटी तव्हांखे मिलंदा। तंहिंजे करे अलाह जंहिंखे गुमराह करे थो उहो यहदी मन यशा, जंहिंखे अलाह हिदायत ॾे, कंहिंखे हिदायत ॾे जेको क़ुर खे सम्झंदो। वहुल अज़ीज़ुल हकीम। तंहिंजे करे अचे थो त क़रात आयतन बि तफ़कुर तफ़म, हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़णु पंहिंजे ॿोलीअ में, ख़ैर मिन क़रात ख़त्मतन बग़ैर तदफ़न, त सॼे क़ुर खे बिना सम्झी ख़त्मे करण खां वधीक सवाबु आहे। हे मां तव्हांखे रेफरेंस ॾियां पियो थो तफ़सीरुनि जो। हिकिड़ी आयत क़ुर जी पंहिंजी ॿोलीअ में सम्झी पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर खे बग़ैर सम्झी ख़त्मे खां वधीक आहे। ऐं हज़रत अबा ज़र खे रसूल फरमायो त जेकॾहिं तूं हिकिड़ी आयत अमल जे, छो त माना त उन्हनि खे अचे पई अरब हा, हिकिड़ी आयत जेकॾहिं तूं अमल जे सां पढ़ंदे या इल्मु हासिल करने सां पढ़ंदे त तहजद में 100 रकात नफ़िलनि खां वधीक सवाबु मिलंदो। असां त क़ुर खे छॾे ॾिनो। चए थो त उहो क़रात आयतन, हिकिड़ी आयत बि तफ़कुर तफ़म ख़ैर मिन क़रात ख़त्मतन बग़ैर तदब्बुर तफ़म, सॼे क़ुर खे ख़त्मे करण जेको न सम्झूं था उन खां वधीक सवाबु आहे। छो त अनफ़ह लिल क़ल्ब, छो जॾहिं तव्हां माना कंदव ऐं अलाह तव्हां सां ॻाल्हाईंदो त तव्हांजी दिलि ते असरु पवंदो। असरु त अलाह जे गुफ़्तगू सां पवंदो न। अलाह अरे यार ॾिसो अलाह छा पियो थो चवे, इहो असरु तव्हांजे दिलि ते थींदो। ज़ोक़ हिलावतुल क़ुर, पोइ तव्हांखे क़ुर मां मज़ो बि ईंदो जीअं जीअं अलाह जूं ॻाल्हियूं ॿुधंदो। ऐं 4 दफ़ा अलाह साईं क़ुर में आयतूं ॾिनियूं, लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर, माना ऐं क़ुर खे इन जी ॿोलीअ खे अहिड़ी लेवल लोएस्ट लेवल ते रखियो आहे जो जेकॾहिं अणपढ़ियल ॼट बि जेकॾहिं उनखे केरु सिंधीअ में या उर्दूअ में माना ॿुधाईंदो त उनखे क़ुर जी इंफॉर्मेशन अची वेंदी। इहा आसानी आहे क़ुर 4 दफ़ा थो चए। तंहिंजे करे मिसाल तौरु चवनि था त तव्हां क़ुर जा 14 इल्म हासिल कयो पोइ माना कयो। अचूं था मिसाल तौरु, पाणी इंसानी ज़िंदगीअ लाइ लाज़िम आहे। पुट तूं उथी बि, तूं ॿुधाए पाणी ज़रूरी आहे इंसान लाइ? उथी वियो ॻाल्हाए ॻाल्हाए। ऐं जे न पीअंदो केरु पाणी त पोइ छा थींदो? मरी वेंदो। वे पाणी इंसान जे लाज़िम आहे। हर जाहिल ऐं आलिम खे ज़िंदा रहण लाइ पीअणो पवंदो। लेकिन पाणीअ जा बि साइंटिस्ट आहे। बाफ़ हुन मां रेल थियूं हलनि, ॻरो पाणी इन मां हेवी वाटर ठाहिबो आहे जेको न्यूक्लियर प्लांट में कमु थो अचे। पाणीअ मां ऑक्सीजन हाइड्रोजन गैस पैदा कजे। जेकॾहिं पाणीअ खे तव्हां एनालिसिस कंदो हाइड्रोजन ऑक्सीजन थींदी। लेकिन छा को बेवकूफ़ ईअं चवंदो त जेसि ताईं पाणीअ में साइंस इल्मु या 14 इल्मु हासिल त पाणी न पीजे? साॻियो मिसाल क़ुर जे बारे में चवण, 14 असांखे छा कंदासीं? 14 इल्मु उन्हनि खे खपे जेके तफ़सीरूं लिखनि, असांखे त क़ुर जी माना जी ख़बर। साॻी ॻाल्हि साॻे नमूने क़ुर पाक खे सम्झी अलाह जी मर्ज़ी मालूम करणु हर शख़्स जी ज़रूरत आहे, चाहे उहो जाहिल हुजे या आलिम। बाक़ी जेको ज़्यादा आलिम हूंदो उहो मालूम करे सघंदो त अलाह जे ॾिनल हुक्मनि में हिकमत छा आहे। लेकिन गैर आलिम खे अलाह जे हुक्मनि ते अमल करण लाइ हिकमत जी मालूम हुजणु ज़रूरी कोन्हे। अलाह छो चयो? भाउ मूंखे अलाह चयो मां अमल थो कयां, बसि। हिकमत वञी आलिम ॼाण। अलाह चए थो तव्हां हराम न खाओ, हाणे चएसि हाणे इहो भला अॼोके दौर में हराम भला पोइ कीअं गुज़र थींदो? रिश्वत त वठणी पवंदी। पोइ तव्हांखे 14 इल्म खपनि। वरी हिकिड़ो चए न अदा बसि अलाह चयो मां न कंदुसि, मां न कंदुसि। पाणे अलाह पूरत कंदो ऐं कंदो। छाकाणि त अलाह ताला फरमायो आहे नबी साईं बि त तव्हांखे जेतिरो मरण खां ॼमण ताईं जेतिरो अमाउंट तोखे कमाइणो फिक्स थियल आहे, उहो रुगो तव्हांजे हथ में आहे त हलाल करे वठो ऐं हराम करे उनखां मथे न थींदो। हे जेके हींअर अरबपति आहिनि, इहे जेकॾहिं हाउसिंग स्कीमूं ॿिया कमु कनि, इहो रिश्वत न खाइनि त एतिरा ई हिनखे अरब मिलनि। अरबपति त आहिनि न माण्हू जेके बिज़नेस कनि था, कारखाना। इहो अलाह जे रसूल जो हुकुम आहे। टोटल अमाउंट तव्हां नथा वधाए सघो, न घटाए था सघो। लेकिन हलाल करे वठो ऐं हराम करे वठो, तव्हांजे हथ में। साॻी तरह क़ुर पाक जे लफ़्ज़ी तुर्जुमा दुनवी ऐं रूहानी तरक़ी करे सही।
उन लाइ चोॾहनि इल्म जी ज़रूरत न आहे, अहिड़े इल्म जी ज़रूरत उन्हनि खे आहे जेके तफ़सीर लिखण या हिकमत जा मोती हासिल कनि। बाक़ी जेको चोॾहनि इल्मनि जे न हुअण करे पाणी न पीअंदो या क़ुर जे तर्जुमे में अलाह जी मर्ज़ी मालूम न कंदो त उनजी दुनिया आख़िरत बर्बाद थींदी। काल हसन बसरी चए थो त इन हाज़ल क़ुर, चए थो हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे, कद करद अबीद सुबियान, हिन क़ुर खे असांजा नौकर ऐं ग़ुलाम बि पढ़नि था ऐं ॿार बि पढ़नि, नौजवान पढ़नि था। ला इल्म लहुम बि तावील, इन जी हिकमत जी हिननि खे ख़बर कान्हे, न तफ़सीर जी ख़बर आहे। वमा तदबुर आयात इल्ला इतबा, बसि हिननि जो तदबुर आहे त अमल था कनि, चवण था वठनि। असां छा कंदासीं तफ़सीर खे, जॾहिं असां अलाह जे क़ुर ते अमल कंदासीं त बसि थी वियो कमु। उन खां पोइ आहे त मुल्क में असां पाकिस्तान ठाहियो जेको हींअर पलीस्तान थी वियो आहे। छाजे लाइ ठाहियोसीं? त हिते इंसाफ़ थींदो, जज इंसाफ़ वारा हूंदा, कोर्टूं सुठियूं हूंदियूं, नेक माण्हू हूंदा। तंहिंजे करे जेकॾहिं निज़ाम कानून हुकूमत इक़्तिदार इस्लाम जो हुजे, पोइ भली अक्सरियत गैर मुस्लिम हुजे त इहो ग़लबे दीन आहे, चाहे इस्लाम मुल्क में घटि आहे। पर जेकॾहिं कंहिं मुल्क में अक्सरियत ग़ालिब मुस्लमान हुजे पर निज़ाम कानून हुकूमत कुफर जो हुजे त इहो इस्लाम त आहे पर ग़लबे दीन कोन्हे, अलाह जो निज़ाम नाफ़िज़ कोन्हे। असां सां इहा आदत। तंहिंजे करे मज़कूरा बहस ये बात साबित हो गई कि रिसालत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मकसूद यानी मतलब दीन इस्लाम को तमाम अदियान मज़ाहब बातरा पर फिक्री व नज़रियाती सियासी तौर पर गालिब कर। ऐं तव्हां ॾिसंदव त इंडिया में 14% मुस्लमान आहिनि, पाकिस्तान 95%, बांग्लादेश 89%, नाइजीरिया 48%, इजिप्ट 94%, ईरान 99%, हाईएस्ट नंबर ऑफ मुस्लिम्स आर इन ईरान। हाणे ॾिसो न, ईरान हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो मुल्क आहे पर पंहिंजे दीन ते बीठो आहे न। हींअर हमिलो जेको ईरान ते कनि था, ईअं कोन था चवनि असीं शीहनि ते था कयूं, उहो था चवनि त असां मुस्लमान मुल्क ते हम था। डॉक्टर इसरार जी क्लिप आहे, चए थो त असां सुन्नी त सुन्न थी विया आहियूं, हिमत त इन्हनि ॾेखारी आहे जेके इस्लाम ते बीठा। मौलाना तकी उस्मानी चए थो तव्हां त चओ शिया काफ़िर आहिनि, हिन वक़्तु जॾहिं हुन ते हुकुम हमिलो कनि था त इहो कोन था चवनि शीहनि ते, चवंदासीं मुस्लमाननि ते हमिलो था कनि। पर असां चाहियूं त बूट पालिश आहियूं, न त हिन वक़्तु असांखे हुनजी मदद करणु खपे। हू पाण में कीअं नेटो कीअं गॾिया वेठा आहिनि ऐं असां जेके सभु टुटरा वेठा आहियूं, सभिनी खे असांखे पाण खे विढ़ायो। ॿी ॻाल्हि त जेकॾहिं दीन इस्लाम फैलाइणो आहे त तव्हांखे टॉप खां बाटम में, माना तव्हांखे चूंडणा पवंदा प्रोफेसर, वकील, इन्हनि खे पहिरीं राज़ी कयो, इन्हनि ताईं क़ुर पहुचायो त हू अवाम नास ताईं पहुचंदा, मथां खां हेठि दीन वेंदो आहे। बहरहाल ही आख़िरी मुंहिंजी स्लाइड आहे। अच्छा, हाणे अर्ज़ु इहा आहे त मां तव्हांखे हींअर 4 स्लाइडूं ॾेखारियूं हुयूं जेके असां हिते प्रोग्राम कयूं था। मां चाहियां थो त हिकु दफ़ो तव्हांखे ॾेखारियां के बाद में बि आया। हेसि असां हर हफ़्ते इशू था कयूं। अॼोको जेको जुमे जो ख़ुतबो आहे, असांखे ज़िंदगी छो मिली आहे तव्हां ॿुधो आहे। अॼु शाम जो वरी हिते बेसमेंट में आहे वाट क़ुरान इन्फॉर्म्स अबाउट यूनिवर्स। इहो पढ़ियल कढ़ियल माण्हुनि जे लाइ, छो त हिन में तमामु साइंटिफिक मवाद आहे क़ुरान जी आयत सां। इहो तव्हां अटेंड कंदव, अॼु हिते मग़रिब पढ़ी हेठि लही ईंदव। उन खां पोइ वरी अॼु टीवीअ ते आहे प्रोग्राम लाइव, जंहिं मतिलबु मौत ज़िंदगीअ जी सभ खां वॾी हक़ीक़त। इहा अॼु टीवीअ ते शाम जो 5 बजे लाइव प्रोग्राम थींदो ऐं छंछरु ते 7 बजे रिपीट थींदो। उन खां पोइ हाणे असां नओं प्रोग्राम शुरू कयो आहे, माइनि जो माइनि में। हीअ मुंहिंजी नियाणी आहे जेका सऊदी मके मुकरमा में पढ़ी आहे अरबी, ऐं जेका आहे तो वरी पोइ दुबईअ में कंसल्टेंट ही सिविल इंजीनियर बि आहे। ऐं ही साॻे नमूने सां ही स्क्रीन लैपटॉप सभु खणी घरनि में वञे थी दर्द करणु, उते स्क्रीन लॻाए थी, मायूं अचनि थियूं। ऐं इहे अॼु सुभाणे छंछरु ॾींहुं इहो प्रोग्राम आहे हाउस C35 नज़द फारूकी मस्जिद, गुलिस्तान सजाद, ज़ुल्फ़कार बचाणी साहब जे घर में। असां तव्हांखे चऊं था, तव्हांखे इनवाइट था कयूं त तव्हां जेकॾहिं माइंड में पंहिंजो दर्स कराइणु चाहियो था त असां सां कॉन्टेक्ट कंदव त असीं हिनखे मोकिलींदासीं। हीअ बि ईअं लैपटॉप खणी ईंदी, तव्हांखे क़ुर लिखंदी, पोइ तकीरूं करणु कंदी। ऐं छाकाणि त हिनजी मदर टंग सम्त अरेबिक आहे, तंहिंखे हुनजे लाइ आसान आहे दर्स करणु। तंहिं करे जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे घर में कराइणो आहे ख़वातीन में सवाब खां, इन में असां ईअं बि करे सघूं था, जेकॾहिं चांहि बिस्कुट जो ख़र्चु थींदो उहो बि असां ॾींदा।
तंहिंजे करे अलाह ताला तव्हां ख़ुशि करे। हाणे जीअं निमाज़ ख़तमु थींदी त मां तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजो नालो ऐं नंबर हिते छोकिरा वेठा आहिनि लिखारायो, त जीअं असां तव्हांखे चारई प्रोग्राम 3-4 ॾींहं अॻु में एडवांस में पहुचायूं त पोइ पंहिंजा तव्हां दोस्त हिन मस्जिद में वठी ऐं हुनखे दीन पहुचायो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वस्सलामु अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।